बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असी एडवर्ब के बारे में पढ़ंदासी। इन खां में असी जेको है नाउन, प्रोनाउन, वर्ब, एडजेक्टिव के बारे में पढ़ी आया आहियूं। Adverb is a word that modifies a verb, an adjective or an other adverb to show time, place, manner, etc. ज़रफ़ लफ्ज़ है जो जुमले में फेल, सिफत ऐं ज़रफ़ बेज़रफ़ सां लगी उनमां वक़्त, जाइ, हाकार, नाकार, रीत, क़दर जी माना ॾेखारे तंहिंखे ज़र्फ़ चइबो आहे। एडवर्ब नाले मां असां ख़बर पए थी त माना का शइ जेकी आहे उहा फेल सां जेको आहे एड थिए थी, फेल जी जेकी माना आहे उनमें इज़ाफ़ो करे थी, इन जे करे जेको आहे इनखे एडवर्ब चयो वियो आहे। एडवर्ब हमेशह जेको आहे फेल, सिफ़त ऐं बेज़रफ़ सां इस्तेमालु थींदो आहे ऐं उन्हनि जी माना में जेको आहे वधारो या इज़ाफ़ो कंदो आहे ऐं उनमां जेको आहे वक़्त, जाइ, हाकार, नाकार, रीत, क़दर जी माना खे जेको आहे शो कंदो आहे। कॾहिं कॾहिं जेको आहे एडवर्ब जेको आहे वर्ब सां गॾु इस्तेमालु थिए थो पियो, उन जी माना खे जेको आहे उन माना में इज़ाफ़ो करण जे लाइ। कॾहिं कॾहिं जेको आहे एडजेक्टिव सां इस्तेमालु थिए थो पियो ऐं कॾहिं वरी जेको आहे अदर एडवर्ब माना ॿिए एडवर्ब सां जेको आहे इस्तेमालु थी करे उन जी माना में जेको आहे इज़ाफ़ो करे थो पियो। जॾहिं जी जेको आहे डेफिनेशन मां वस में सां ख़बर पए थी त इहो जेको आहे फेल, सिफ़त ऐं बेज़रफ़ सां जेको आहे इस्तेमालु थिए थो ऐं उन जी माना खे में जेको आहे इज़ाफ़ो करे थो छा ॾेखारण जे लाइ वक़्त, टाइम, जगह, हंध वग़ैरह के जेको आहे शो करण जे लाइ इस्तेमालु थिए थो पियो। अचो त असां जेको आहे पंहिंजे लेक्चर जी शुरूआत कयूं जीअं आहे अ वर्ड व्हिच मॉडिफाइज अ वर्ब, एन एडजेक्टिव और एन अदर एडवर्ब टू शो टाइम, मैनर, प्लेस और डिग्री etc इज कॉल्ड एडवर्ब। हाणे असां जेको मिसाल लिखी आहे उन में वी ड्रोव केयरफुली, ही वॉक्स स्लोली, शी लाइक्स वेरी स्वीट मैंगोज, Aslam is too stupid, they see quite clearly, Najma dresses very smartly। हाणे जेकॾहिं असां इन जुमलनि खे गौर सां ॾिसूं था त इन सभिनी जुमलनि में जेको आहे असांजो वर्ब इस्तेमालु थियल आहे। ठीकु आहे, जिते ॾिसूं था जीअं ड्रोव, वॉक्स, लाइक्स, इज, सी, ड्रेसिस। हाणे इहे ॾिसूं था इहे असांजा वर्ब आहिनि। हाणे इन वर्ब खे जेको आहे एडवर्ब जो कम माने वर्ब के जेको मॉडिफाई करे तो इन सां गॾु इस्तेमालु थियो ऐं इन माना में जेको आहे इज़ाफ़ो करे थो ऐं उन खां अलावा असां इन जुमले में ॾिसंदासीं त इहो साॻियो जेको एडवर्ब आहे इहो जेको आहे एडजेक्टिव सां बि इस्तेमालु थियो आहे ऐं उन सां गॾु जेको आहे अदर एडवर्ब जेको ॿियो वर्ब माना एडवर्ब आहे, ज़र्फ़ आहे, उन सां बि इस्तेमालु थियो आहे। हाणे असां पहिरें जुमले में ॾिसूं था त ड्रोव जेको आहे असांजो वर्ब आहे। ड्रोव जेको आहे असांजो वर्ब आहे ऐं उन खां पोइ वी जेको आहे असांजो सब्जेक्ट आहे ऐं केयरफुली खे जेको ॾिसूं था त बाबा इहो छा आहे त केयरफुली जेको आहे असांजो इन जुमले में एडवर्ब आहे। केयरफुली जेको असांजो एडवर्ब आहे जेको ड्रोव जी माना में जेको आहे इज़ाफ़ो करे रहियो आहे, ड्रोव खे जेको मॉडिफाई करे रहियो आहे। त वी ड्रोव हाउ असां कहिड़े तरीक़े सां जेको आहे ड्रोव कई माना का शइ जेको आहे असां हलाई। हाणे वी ड्रोव केयरफुली असां ख़बरदारी सां जेको आहे ख़बरदारी सां जेको आहे गाॾी हलाई या जेको असां ड्राइविंग कई। हाणे हिते जेको ड्रोव वर्ब आहे उन खे जो केयरफुली जेको छा करे रहियो आहे मॉडिफाई करे रहियो आहे त माना उन जी माना में जेको आहे इज़ाफ़ो करे रहियो आहे। केयरफुली आहे जेको वर्ब सां इस्तेमालु थी करे उन जी जेको आहे माना में इज़ाफ़ो करे रहियो आहे। उन खां बाद में ही वॉक्स स्लोली। हाणे इन ॾिसूं था त वॉक्स जेको असांजो वर्ब आहे, ही जेको असांजो प्रोनाउन जेको सब्जेक्ट जो कमु करे रहियो आहे त उन खां बाद में जेको स्लोली आहे उहो ॾिसूं त छा आहे स्लोली असां चऊं था स्लोली जेको आहे असांजो इन जुमले में जेको आहे एडवर्ब आहे, ज़र्फ़ आहे जेको वर्ब वॉक खे जेको आहे मॉडिफाई करे रहियो आहे, इन जी माना खे जेको आहे इन जी माना में जेको इज़ाफ़ो करे रहियो आहे। ही वॉक्स हाउ हू कहिड़े तरीक़े सां घुमे थो, ही वॉक्स स्लोली। हाणे असां चई सघूं था त असांजा ड्रोव ऐं वॉक्स जेके असांजा इन जुमले में जेको आहे वर्ब्स आहिनि ऐं इन खां बाद में जेको आहे एडवर्ब स्लोली ऐं केयरफुली इस्तेमालु थिया आहिनि जेके जेको आहे इन वर्ब जी माना में इज़ाफ़ो करे रहिया आहिनि, इन जी माना में जेको आहे वधारो करे रहिया आहिनि। त इन जे करे असां चई सघूं था त स्लोली ऐं केयरफुली जेको आहे एडवर्ब आहिनि, ज़र्फ़ आहिनि जेके ड्रोव ऐं वॉक के जेको आहे मॉडिफाई करे रहिया आहिनि, इन जी माना में जेको आहे
इजाफो करे रहे हैं। जे तना बस में डेफिनेशन में जरा बोला था जो फेल सिफत है बे जरा सा लगी उनमें वक्त जाए आकार ना का रीत कदर जी माना के जाहिर करे सो उनके एडवर्ब ज़र्फ चोंदा है। तो हिते भी जो है माना फेल सा इस्तेमाल थी कनी उनकी माना में जो है इजाफो करे हैं। उनका बाद में शी लाइक्स हाने साइन की सुता शी लाइक्स जो है साजो वर्ब है उनका वो शी जो प्रोनाउन है जो सब्जेक्ट जो काम करे रहे है। उनका बाद में जो स्वीट है असांजो जो है यो सिफत है एडजेक्टिव उनका वो मैंगो जो असांजो नाउन है। तो हाने सुंदा तो वेरी चाहे वेरी जो असांजो एडवर्ब है जेको इकड़े बे जो माना पेरे जुमले में जो असांजो ज़र्फ जो वो भी फेलन के जो वो मॉडिफाई कर रहे हो हिते जे असांजी सुंदा इते स्वीट असांजो एडजेक्टिव है। हाने इन डिग्री के वधाइण जे लाइ जो है इते वेरी इज एडवर्ब इस्तेमाल किया है जो स्वीट जी मान जो डिग्री के वधाइण जे लाइ इस्तेमाल किया है। इन करे असां चई सघूं था त हिते वेरी जो एडवर्ब है जेको एडजेक्टिव सां गॾु इस्तेमाल थी करे उन जी माना में जो है इजाफो करे माना वेरी जो है इते एडजेक्टिव सां जो इस्तेमाल तो उनका बाद में सां जेके असां बे जुमले में ॾिसूं था असलम इज टू स्टूपिड असलम इज टू स्टूपिड असलम निहायत जो है ना बदतमीज है। तो इते जेके एज के जो असांजो वर्ब है उनका असलम सुंदा तो नाउन है जो सब्जेक्ट जो काम करे रहियो है ऐं उनका पोइ स्टूपिड सुंदा तो असांजो जो है एडजेक्टिव है। ऐं हिते वरी जेके असां ॾिसूं था त टू जो है असांजो एडवर्ब है जेको हिते वरी जो है सिफत के क्वालिफाई करण जे लाइ मॉडिफाई करण जे लाइ इस्तेमाल जो है ऐं जो सिफत जी माना में जो है इजाफो करे रहियो है। उनका बाद में असां जेके ॾिसूं था पंजे जुमले में तो सी जो असांजो वर्ब है ऐं उनका बाद में जो दे है असांजो प्रोनाउन है ऐं जुमले में सब्जेक्ट जो काम करे रहियो है ऐं उनका बाद में असां ॾिसूं था क्लियरली जो है वो एडवर्ब है ऐं उन सां गॾु जो है क्वाइट जो है डिग्री के वधाइण जे लाइ इस्तेमाल कयो है जेकॾहिं हिते ए बि जो है एडवर्ब है। तो हाणे असां डेफिनेशन में पढ़ो ए वर्ड व्हिच मॉडिफाइज अ वर्ब एडजेक्टिव और अनदर एडवर्ब। तो हाणे जेका पहिरियां असांजा ॿ मिसाल हुया इन में जो है एडवर्ब जो है कंहिं सां गॾु इस्तेमाल कयो है वर्ब सां ऐं उन खां बाद में असांजा जेका है ॿ जुमला आहिनि इन्हनि में असां जेको एडवर्ब इस्तेमाल कयो है वो एडजेक्टिव सां थियो है। ऐं जॾहिं त हाणे जेका असां ॿ जुमला ॾिसूं था पिया इन्हनि में जेको असांजो एडवर्ब है वो हिकड़े बे जो है एडवर्ब सां इस्तेमाल थी करे उन जी माना में जो है इजाफो करे रहियो है। जी हाणे दे सी क्लियरली उहे सफाई सां ॾिसनि था या चङी तरह ॾिसनि था जेकॾहिं क्वाइट इन में अची वियो त इहो अची करे उन जेको आहे एडवर्ब जी जेको आहे उनके अञा जो आहे वधीक ज़ोर वठाइनि इन जे करे असां जेको पहिरें एडवर्ब हिते क्लियरली हुयो उन सां गॾु क्वाइट इस्तेमाल थी करे उन जी डिग्री के माना उनखे जेको आहे वधाए छॾियईं माना खे। त हाणे चई सघूं था हिते क्वाइट बि असांजो एडवर्ब आहे ऐं क्लियरली बि जेको आहे असांजो एडवर्ब आहे। उन खां बाद में नजमा ड्रेसेस वेरी स्मार्टली नजमा तमामु बहितरीन कपड़ा पाए थी। त हिते जेको ड्रेसेस आहे इहो असांजो वर्ब आहे। नजमा नाउन जेको हिते जुमले में असांजो सब्जेक्ट जो कमु करे रही आहे ऐं जॾहिं त स्मार्टली जेको आहे असांजो एडवर्ब आहे ऐं वेरी जेको आहे एडवर्ब डिग्री आहे जेको इन सां इस्तेमाल थी करे इन एडवर्ब जी माना के में जेको आहे इजाफो करे रहियो आहे। त हाणे जेको आहे जेका असां हेठियां ॿ मिसाल आहिनि इन में जेको क्लियरली ऐं स्मार्टली जेको ॿई एडवर्ब आहिनि ऐं इन सां गॾु जेको क्वाइट ऐं वेरी जेको इस्तेमाल थी करे इहे बि ॿ एडवर्ब आहिनि जेके ॿ जेको आहे लफ़्ज़नि सां इस्तेमाल थी करे इन्हनि जी माना में जेको आहे इजाफो करे रहिया आहिनि। उनका बाद में टियों नंबर ऐं चौथों नंबर जेको असांजो मिसाल आहे इन में जेको एडवर्ब आहे हिकिड़ो वेरी ऐं ॿियो आहे टू इहे ॿ एडवर्ब जेको आहे ॿ जेको आहे एडजेक्टिव सां इस्तेमाल थी करे इन जी माना में जेको आहे इजाफो करे रहिया आहिनि। ऐं उन खां बाद में जेके पहिरियां असां ॿ मिसाल ॾिसूं था उन में केयरफुली ऐं स्लोली ॿ जेको आहे एडवर्ब आहिनि जेके ड्रो ऐं वॉस जेका असांजे जुमले में वर्ब आहिनि उन्हनि सां इस्तेमाल थी करे उन जी माना में जेको आहे इजाफो करे रहिया आहिनि। त हाणे जेको आहे एडवर्ब जेको आहे हमेशह फेल सिफ़त ऐं बे ज़र्फ़ सां लॻी उन जी जेको आहे माना में इजाफो करे थो ऐं उन जेको आहे वक़्त जाइ आकार नाकार रीत क़दर जी माना में जेको आहे ज़ाहिर करे थो। त अॼु जे लेक्चर में असां इहो पढ़ियो त बाबा जो ज़र्फ़ आहे उहो फेल सिफ़त ऐं बे ज़र्फ़ सां इस्तेमाल थींदो आहे ऐं उन जी माना में जेको आहे इजाफो कंदो आहे। उन खां बाद में जेको आहे वक़्त रीत क़दर जाइ वग़ैरह जेको आहे माना खे जेको आहे शो करे थो पियो। उम्मीद आहे तव्हांखे असांजो लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेकर तव्हांखे अॼु जो लेक्चर पसंदि आयो त लाइक कयो शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।